भारत भाषा सिद्धिया कौमी कारकुनों हारी मजदूर शायरों अदीबा सहाफिया वकील बिरादरी उस्तादों नौजवानों अजमा सिंध जी न्याणी तव्हांजे शहर सिंध जी तारीख़ जो सद ऐं क़ौमी मौक़िफ़ खणी पहुती आहे। उमेद थी करियां त सिंध जे तारीख़ी ऐं क़ौमी मौक़िफ़ खे सिंध वासी संजीदगी सां ॿुधी उन्हीअ ते अमल कंदा ऐं असांजो साथ ॾींदा। असां मौजूदा हालतुनि में सिंध जे क़ौमी तहरीक जे मौक़िफ़ खे सिंधी क़ौम अॻियां रखण था चाहियूं त सिंध अॼु जे हालतुनि में बदतरीन गुलामी ऐं सियासी जबर बाशी इस्तिसार ऐं रियासती फाशिज़म जो शिकार आहे। उन गुलामी बुख बदहाली जबर ऐं इस्तिसार मां सिंध खे कीअं आज़ाद कराइजे। असां सम्झूं था त सिंधी क़ौम खे हिकु तारीख़ी हक़ीक़त ऐं सचाई ज़हननशीं करण जी ज़रूरत आहे त सिंधी क़ौम खे हिन रियासत अंदर मज़हब जे धोखे फ़रेब ज़रिए ग़ुलाम बणायो वियो आहे। अॼु जी सिंध पंजाबी इस्तेमालियत जे जबरी कब्ज़े ग़ुलामी ऐं इस्तिसार जो शिकार आहे। सिंध जो वतनी तशख़्ख़ुस ऐं क़ौमी वजूद ख़तरे में आहे। सिंध जी डेमोक्रेसी ख़िलाफ़ रियासत वारा मुसलसल साज़िशूं कयूं वयूं आहिनि। अॼु सूरतहाल उहा थी बीठी आहे त सिंधी क़ौम पंहिंजे मादरे वतन सिंध में हिकु हक़ीर अक़लियत बणिजण खे वेझो पहुती आहे। सिंध जे दरिया मथां पंजाब जे धारे सबबि सरसब्ज़ खुशहाल सिंध वैरान ऐं बंजर बणिजी चुकी आहे। अंग्रेज़नि जे दौर में 1945 में सिंधु दरिया के पानी जो 75 सैकड़ों पूरे यानी 75 सैकड़ों सिंध जो हक़ तस्लीम कयल हो। पर हिन वक़्ति सिंध के दरिया के पंजाब वाला जरगमाल बनाए सिंधु शीर पर हिन वक़्ति सिंध जे दरिया के पंजाब वाला जरगमाल बनाए सिंधु शीर दरिया के सुखा सिंध के बहिरान ऐं बर्बाद कयो वियो आहे। मुंहिंजा भाउरो सिंध जेका मादनी दौलत ऐं कुदरती वसीलनि सिंध जेका कुदरती वसीलनि दौलत सां मालामाल आहे यानी तेल गैस कोयले तेलनि समुंड ॿेटनि हुजण सबबि दुनिया जो खुशहाल वतन ऐं क़ौम रहियो आहे। उन सिंध जे वसीलनि दौलत ऐं पाकिस्तान के नाले में पंजाबी इस्तेमाल जो बंदूक जी ज़ोर पे जबरी कब्ज़ो कयल आहे। सिंधी क़ौम जी ॿोली ख़तम कई वई आहे। सिंध की तारीख़ खे मज़हब कयो वियो आहे। सिंध मथां पंजाबी कब्ज़े सां गॾु जागीरदारनि बुनियाद परस्तनि ऐं नस्ल परस्तनि खे रियासती सरपरस्ती में पाले पोसे सिंध जी तारीख़ी ऐं क़ौमी मज़ाज यानी सूफ़ी रवायतूं इंसानी दोस्त कल्चर खे ख़तमु करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि ऐं असां सिंधी पंहिंजे अखियुनि अॻियां पंहिंजे वसीलनि दौलत खे घुर्ज ते ॾिसी रहिया आहियूं। असां पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे दादरे दरिया बादशाह मथां पंजाब जे धारे खे ॾिसी रहिया आहियूं। असां पंहिंजे अखियुनि सां कानून जो ख़तमु थींदे ॾिसी रहिया आहियूं। असां पंहिंजी ॿोली ऐं तारीख़ खे फना थींदे ॾिसी रहिया आहियूं। पर असां कुझु करे न पिया सघूं। उन करे त सिंधी क़ौम तारीख़ जे बदतरीन गुलामी ऐं ज़िलत
सियासी जबर माशी इस्तिसाल जो शिकार है। भाइरो ऐं भेनरो, असां सम्झूं था त जेसीं ताईं सिंधी कौम क़ौमी ग़ुलामी, इस्तिसाल ऐं ज़िलत ख़िलाफ़ गॾियल सियासी जदोजहद न कंदी, जेसीं ताईं असां सिंधी वतन जी बका ऐं सलामती लाइ इतिहाद न कंदासीं, जेसीं ताईं असां सिंधी पंहिंजे ईंदड़ नस्लनि पीढ़ियुनि ऐं बचनि जी अमानत पंहिंजे सिंध धरती वतन खे पंजाबी साम्राज्य जे कब्ज़े ऐं ग़ुलामी मां आज़ादु करण लाइ समूरी सिंधी क़ौम गॾियल जदोजहद जे हिकु नुक़्ते ते इतिहाद न कंदी ऐं असां सिंधी मुंतशिर छड़ाछड़ रहंदासीं, असां पंहिंजो वजूद ऐं वतन जी पहचान खे सलामत न रखी सघंदासीं। उन करे मां सिंध जी न्याणी तव्हांजे अॻियां अॼु हाज़िर थी आहियां ऐं मां तव्हांजे अॻियां उहा ॻाल्हि वाज़े रखणु थी चाहियां त असां सिंध सहेड़ण यानी सिंध खे जमा करणु फेड़ण ऐं सिंध बचाइण निकिता आहियूं। उन उमेद सां त समूरी सिंध जा